अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवांजे पसंदीदा प्रोग्राम ऐं धरती टीवी जे इंतहाई मक़बूल तरीन प्रोग्राम टिपिकल टॉक सां गॾु हाज़िर आहियूं। नाज़रीन, टिपिकल टॉक में जीअं तव्हांखे ख़बर आहे त मुख़्तलिफ़ किरदार ईंदा आहिनि जिन जो मुआशरे ते सिधी या अणसिधी तरह हिकिड़ो गहरो असरु हूंदो आहे। अॼु असां वटि टिपिकल टॉक में जेको कैरेक्टर आयो आहे उहो कैरेक्टर असांजे सिंध में ख़ासि करे हर शहर में तव्हांखे नज़र ईंदो ऐं ख़ासि करे नौजवान तबिके में इहो तमामु घणो नज़र ईंदो तव्हांखे। नाज़रीन, को दौरु हूंदो हुयो जॾहिं कराचीअ में रोडनि खे गुलाब जे पाणीअ सां धोतो वेंदो हुयो। साफ़ु सुथिरो शहरु हूंदो हुयो, हर तरफ़ ख़ुशबू ई ख़ुशबू हूंदी हुई ऐं रोज़ानो सुबुह जो गुलाब जे पाणीअ सां शहर खे विंजारियो वेंदो हो। एतिरी सफ़ाई हूंदी हुई। असां किताबनि में पढ़ियो आहे, अमर जलील साहब बि ॿुधायो आहे, किताबनि में लिखियो आहे। पर अॼु जॾहिं असां कराची खे ॾिसूं था त हर तरफ़ रुॻो भितियुनि ते पान जूं थुकूं, गुटकनि जूं थुकूं ऐं अलाए छा छा गंदगी फैली पई आहे। इहे केरु आहिनि माण्हू जेके असांजे शहरनि खे गंदो कनि था, ख़राबु कनि था। न सिर्फ़ु कराची सिंध जो शहर पर ॿिया शहर बि जेके असांजा आहिनि, जीअं सिजावल थी वियो, ठटो थी वियो, तमामु ख़ूबसूरत शहर। ठटो त असांजो सिंध जो क़दीमी शहर आहे जेको असांजो गादीअ जो हंधि बि रहियो आहे तारीख़ में। मीरपुर बठोरो थियो, ॿिया जेके शहर आहिनि, सखर थियो, लाड़काणो थियो, उते बि हाणे गंदगीअ जा ढेर थी विया आहिनि ऐं का भित ख़ाली न आहे जिते तव्हांखे इहा गंदगी नज़र न अचे। इवन जेके बिजलीअ जा पोल लॻल आहिनि उहे बि ख़राबु, जेके माण्हुनि जी दीवारूं आहिनि कलर कराइनि था घरनि खे उहे ख़राबु। यानी हर पाड़े में तव्हांखे इहे नौजवान नज़र ईंदा जे पान खाईंदड़ ऐं गुटको खाईंदड़। इहा गुटके जी जेका बीमारी आहे इहा हर नौजवान में तक़रीबन 2 या 3 नौजवान में असां ॾिसूं था तमामु आम थींदी पई वञे। हुकूमत तहरीक वठे थी, गुटके ते पाबंदी हणे थी, पर पोइ बि उनजो को तदारुक नथो थिए। गुटको आम जाम तव्हांखे पान जी सिगरेट जी केबिन ते मिली सघे थो, खुले आम विकिरो थिए थो उनजो। ऐं सभिनी खे इहा ख़बर आहे त इन में ज़हर आहे ऐं टीवीअ ते केतिरा ई भेरा अख़बारुनि में रिपोर्टूं आयूं आहिनि त इहो ज़हरीली शयुनि सां ठाहियो वञे थो जेके सिहत लाइ तमामु घणा हानिकारक आहिनि। पर पोइ बि नौजवान जेके पढ़ियल लिखियल नौजवान बि उहे खाइनि था। अलाए उन्हनि जी कहिड़ी मजबूरी आहे। अॼु बि असां वटि हिकिड़ो अहिड़ो नौजवान मौजूदु आहे जेको विकी हुनजो नालो आहे ऐं गुटके जो वापराईंदड़ आहे। हाणे बि मुंहिंजे ख़्याल में गुटको खाइण जी कोशिशि करे। साईं, गुटको प्रोग्राम में त घटि में घटि न खाओ गुटको। विकी साहब, इहो छा कयो? ॾिसो, हे तव्हां प्रोग्राम में असां तव्हांखे मोतबर शख़्सियत करे विहारियो आहे। हिन प्रोग्राम में सुठा सुठा माण्हू ईंदा आहिनि, सुठियूं शख़्सियतूं ईंदियूं आहिनि। हिते बि तव्हां इहो किन कचिरो शुरू करे छॾियो। हाणे बराए महिरबानी सां सेट ख़राबु न कजो। इहो ॿुधायो त इहो तव्हां गुटके खाइण जी आदत तव्हांखे किथां पई? आउं तव्हांखे ॿुधायां इहो गुटको जहिड़ो आहे, जेको गुटको आहे बचपन खां खाऊं। हिकिड़ी मां ॻाल्हि ॿुधी जेतूं मां तोखे ॿुधायां, हीउ गुटको जो खाइण सां माण्हू खे मतिलबु हिकिड़ी दिमाग़ु सही थो रहे माण्हूअ जो। दिमाग़ु कीअं सही रहे? दिमाग़ु हुजेव हा त इहे तव्हां ज़हरीली शयूं खाओ हा? आउं थो ॿुधायां, जेके शराब पीअनि था ऐं जेके चर्च पिया पीअनि, जेके सिगरेट पिया पीअनि, उन्हनि दिमाग़ु सही आहे? न, उहो बि ख़राबु ॻाल्हि आहे, उहो किनी आदत आहे, उहा बि सुठी न आहे। पर तव्हांजी इहा आदत किथां पई? दोस्तनि मां, संगत मां या पाड़े मां किथां पई? मुंहिंजी माउ हूंदी, मुंहिंजी उहा खाईंदी हुई, अमर एॾी हुई मारी। तव्हांजी माउ बि खाईंदी? मुंहिंजी नानी बि खाईंदी, ॾाॾी बि खाईंदी, पर ॾाॾी बि खाईंदी, पर नानी बि खाईंदी। औरतुनि ते त वधीक नुक़सानकार आहे उन्हनि जे लाइ। त तव्हां कीअं मतिलबु ख़ानदानी गुटका खाईंदड़ आहियो छा? असांजे घर में सभई खाइनि था। आउं बि खावां गुटको, मुंहिंजो ॾाॾो बि खाए, मुंहिंजो बाबो बि खाए गुटको, सभई असां खाऊं था गुटको। सम्झे न? हिकिड़ी ॻाल्हि मां तो ॿुधाए छॾियां, गुटको जेको आहे उहो सिहत लाइ ज़बरदस्तु आहे। सिहत जे लाइ कीअं ज़बरदस्तु आहे? मन में तव्हांखे ॿुधायां, जेको शयूं इस्तेमालु थियल, चूनो आहे त चूनो सुठो आहे सिहत जे लाइ? हिन में कल्तो आहे। इन में असां जेके पार्ट्स हूंदा आहिनि, मुर्गी जा पार्ट्स, अच्छा, उन्हनि खे पीए करे उन रखी छॾींदा, उनखे 40 ॾींहं लाइ रखी छॾींदा। उहो असां माना हिन में विझूं था। सम्झी ज़हरीला मादा हिन में हूंदा आहिनि। इहे जेका सुपारी आहे या चूनो कतो, इहो त इन सां कैंसर थिए थो, वात जो कैंसर, गले जो कैंसर थिए थो। केतिरा ई केसिस साम्हूं आया आहिनि। हिन में असां बाण बि विझूं था। तव्हां पाण गुटको ठाहींदा बि आहियो छा? ऐं बिल्कुलु पूरी असांजी फैक्ट्री आहे हिकिड़े घर में। असां जेके बि घर जा भाती आहिनि उहे सभई जेको आहे न, इहे माना इहे गुटका वुटका आहिनि, इहे सभई ठाहींदा आहिनि। पोइ छो था इहो मतिलबु ठाहियो? तव्हां छो था खाओ? तव्हां
की को सम्झाइण वारो नाहे। हिकिड़ी ॻाल्हि माना तव्हांजी वालदा बि जेकॾहिं खाए थी तव्हांजो वाल साहब बि खाईंदो हूंदो। असां अंग्रेज़नि खे मात ॾियणु था चाहियूं। जेके अंग्रेज़नि खे कहिड़ी मात ॾींदो तव्हां गुटको खाई करे? अंग्रेज़ शराब पीए थो। शराब अहिड़े तरीक़े सां नथो पीए जीअं असां वटि पीअंदा आहिनि माण्हू, जो बोतल ख़ाली करे ई उथिणो आहे। पछाड़ी उहो जेको छा चवंदा आहिनि उनखे गोल्डन ड्राप्स ऊंधी करे रखंदा आहिनि, उहे बि आख़िर फुड़ा बि न छॾींदा आहिनि। इहो छा आहे यार? अंग्रेज़ हिकु अधु पैक पीअंदो आहे वधि में राति जो। अंग्रेज़ कुकिंग इस्तेमालु करे पियो। कुकिंग न कोकिन। इहा जेकी आहे तूं हिनखे दोस्त कर। असांजी छा आहे, असां उहे तालीम वालीम न ॼाणी सम्झे न। असां वारे गुटको जी क़िस्मनि जा गुटका ॾे माण्हू। तव्हांखे मुर्गी जे पार्ट जो गुटको मिलंदो, जेका हराम जानवर उन्हनि जे पार्ट जा हूंदा। नांग जे ज़हर जो गुटको मिलंदो तव्हांखे। पर इहा सही ॻाल्हि त न आहे न, पोइ तव्हां ज़हर था खाओ। इहो त हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, ज़हर खे ज़हर मारे, सम्झे न। असां जेको अंदरि आहे न, के फिफड़ आहे न, असां उहे ॻरी चुका आहिनि। माना बग़ैर फिफड़नि जे हलूं था हिन वक़्तु। पोइ इन बग़ैर फिफड़नि सां तव्हां फिफड़ ॻरी चुका आहिनि, इन सां तव्हां मुक़ाबिलो कंदो अंग्रेज़नि जो। अंग्रेज़नि सां मुक़ाबिलो करणो त तव्हां टेक्नोलॉजी ज़रिए कयो न, तालीम जे ज़रिए कयो। हिकिड़ी ॻाल्हि हिकिड़ो अंग्रेज़ आयो हुते, इंजीनियर थियणु आयो, ऐं हुन गुटको खाराए परेशान थी वियो। अंग्रेज़ खे गुटको खाराए दिमाग़ु फिरी वियो हुनजो। जो कहिड़ी शइ मिलाई एॾो नशो आहे हिन में, तो ख़बर अञा पवंदी। तूं ॿ टे खा, पोइ हुन पंहिंजी माई खे बि खारायो। माना गुटको खाइण दिमाग़ु खुले थो। दुनिया ॿ अंग्रेज़ आहिनि ज़ाल मुड़ुस जेके गुटके जा आदी आहिनि। ऐं हिते गुटको मुंहिंजो उन्हनि ॾे वेंदो आहे। हाणे ॿुधाए, गुटको एक्सपोर्ट कंदा तव्हां? हर हिकु माण्हू, बिल्कुलु हर हिकु माण्हू अगरि ॿ अंग्रेज़ बि फासाए उनखे गुटको खाराए त असांजे जेको मुल्क जी हिकिड़ी त इनकम थींदी। ऐं ॿियो इहो आहे जो अंग्रेज़ आदी थी वेंदा नशे जा। हुन असांखे चांहि मोकिली, असांखे शराब मोकिलियूं, असांखे कुकिंग चर्स मोकिलियूं, तव्हां गुटको ठाहे असां गुटको मोकिलियूं था। ज़हर खे ज़हर मारे असां हुन में छेणा विझूं था गुटके में। छेणा विझो था में? मतिलबु पार्ट्स आहे न, इहो पार्ट्स जो हिसो आहे। माना जेके जानवर आहिनि उन में असां लिड विझूं था, फिंगड़ी विझूं था, ऐं उहो माण्हू खाइनि था। तव्हांखे ईअं महसूसु थींदो तव्हां खोपरो खाओ था। गुटके में खोपरो विधल आहे, पर इहो जेका लिड हूंदी आहे, लिड असां मिक्स कंदा आहियूं हुन में। त पोइ हुकूमत तव्हां कुझु नथी चए? तव्हां फैक्ट्री हलायो था घर में गुटके ठाहिण जी, ऐं खाओ बि था। कई दफ़ा छापा आहिनि, नवां SHO अचनि पिया, असां हुनखे पैसा पिया ॾियूं। SHO खे पैसा ॾेई जान छॾायो था? तव्हांखे को सिंध जो नौजवाननि ते रहम नथो अचे त तव्हां पाण त खाओ ई खाओ था, ॿियनि खे बि विकिणो था? इहो विकिरो रहम अचे थो न, तॾहिं त ठाहियूं पिया। थोरो गुटको खाईंदा, वात ॻाढ़ो थींदो, ऐं थोरो स्टाइल में ईंदो माण्हू। स्टाइल कहिड़ो? ॻाल्हाइण जो स्टाइल आहे। ॻाल्हायो था त वात मां निकिरे थो इहो तव्हांजो इहो गुटको। वरी ॿियो माण्हुनि जा कपिड़ा ख़राबु थियनि, पंहिंजा कपिड़ा ख़राबु थियनि था। हाणे हीअ मां अचु वॻो पातो आहे तव्हांजे प्रोग्राम लिख, शाम ताईं ॻाढ़ो थी वेंदो। बिल्कुलु ईअं लॻंदो की असां विड़ी आयो आहे, खून रेज़ी थी आहे। न पोइ तव्हां इहो शहर जा भितियूं छो था ख़राबु कयो? रोड रस्ता, माण्हुनि जे गुज़रगाहूं आहिनि, तव्हां उते जेको आहे सो इहो। भाई हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, इहो कायो न आहे, वात मां शइ निकिरे थी, इहा उहा पीक आहे। त पोइ छो था ईअं कयो? अक्सर माण्हू त मां ॾिठा आहिनि जंहिंसां गॾु छापर बि गॾु हूंदी आहे, एॾो गंदे तरीक़े सां। मतिलबु बिल्कुलु उहे सफ़ाई वारा माण्हू आहिनि। असांजो छापर हूंदो आहे, छापर विझी करे ईअं करे छॾ, मरोड़ करे उछलाए छॾ। इन सां नुक़सान केॾा थियनि था? कहिड़ा नुक़सान थियनि था? गंदगी फैलिजे थी, माहौल ख़राबु थिए थो, गदलाण पैदा थिए थी माहौल में, मुआशिरो ख़राबु थिए थो, नंढनि ॿारनि ते असरु पए थो। नंढा ॿार बि ॾिठा आहिनि मां त गुटको था खाइनि। असां इन मुआशिरो ख़राबु नथो थिए, दहशतगर्दी थिए थी पई, बम ब्लास्ट थियनि था, टारगेट किलिंग थिए थी, इन सां मुआशिरो ख़राबु थो थिए। अॼु खाइण जो मुआशिरो ख़राबु थिए। ऐं आउं तोखे ॿुधायां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, उहे त हाणे मुख़्तलिफ़ वाक़ियात थियनि था, हादसा थियनि था, पर हुन ते बि हाणे कंट्रोल थी चुको आहे। ऐं मां त हुकूमत खे इहा अपील कंदुसि त गुटके ते मुकमल तौर ते पाबंदी विझो, बल्कि अञा सज़ा हुजे इन जे लाइ। जेको गुटको खाए थो हुन जे लाइ सज़ा हुजे, ॾंड या फाइन न हुजे। तोखे मौक़ो आहे, जेको वणे तूं कर, सम्झे? मुंहिंजो फुल इंटरव्यू हा रिकॉर्ड कर, अचु रिकॉर्ड कर। माना तव्हां एतिरा पावरफुल थी विया आहियो जो हुकूमत तव्हां कुझु नथी करे सघे? हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, असां पंहिंजो रोज़गार था कयूं, सम्झे न? कंहिंजो रोज़गार खसी कोन था। तोखे असां ज़ोर नथा कयूं तूं असांजो गुटको वठी खा, पर हिकिड़ो त ॿुधाए छॾे खाधई न, ज़िंदगी भर दुआयूं कंदे। न मां त न खाईंदुमि, अलाह पनाह ॾे अहिड़े ज़हर खां। बहरहाल हाणे वज़ीर आला साहब बि तव्हां कुझु नथो करे सघिजे? कुझु नथो करे सघे। छो? वज़ीर आला पाण गुटको खाईंदो आहे। इहा त तव्हांजो हरबरो बोतान आहे, इल्ज़ाम आहे। इहो मज़ाक थो कयां, माण्हू ऑफर कोई खाधे न, हुन चयो गुटको न खाईंदो आहे, को पाणी में शइ हुजे त पीआरे छॾ। मतिलबु लिक्विड में का शइ हुजे, वरी इहे गुटको खाए थो। अरे बाबा, प्रोग्राम में इहो न कयो तव्हां, या गंदगी न फैलायो। नाज़रीन, प्रोग्राम में वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ। तुमक